अस्सलाम वालेकुम। अॼु जे टॉपिक के बारे में असां सिखंदासीं वो आहे कीमियाई अमल, केमिकल रिएक्शन ऐं कीमियाई मसावा यानी केमिकल इक्वेशन। केमिकल रिएक्शन या कीमियाई अमल अहिड़ो अमल हूंदो आहे जंहिंमें कीमियाई तब्दीली अचे। कीमियाई तब्दीली छा हूंदी आहे? जॾहिं शयुनि जी अंदरूनी बनावट तब्दील थिए तो उनखे असां कीमियाई तब्दीली चवंदा आहियूं। ऐं जॾहिं अंदरूनी बनावट तब्दील थींदी आहे त शयुनि जूं ख़ासियतूं तब्दील थींदियूं आहिनि। उहे जेके ख़ासियतूं सो फिज़िकली बि तब्दील थींदियूं आहिनि, तबई बि तब्दील थींदियूं आहिनि ऐं कीमियाई बि तब्दील थींदियूं आहिनि। त अहिड़ो अमल जंहिंमें शयुनि जी अंदरूनी बनावट तब्दील थिए उनखे असां कीमियाई तब्दीली चवंदा आहियूं। ऐं अहिड़ो अमल जंहिंमें कीमियाई तब्दीली अचे उनखे असां कीमियाई रिएक्शन चवंदा आहियूं, कीमियाई अमल चवंदा आहियूं, केमिकल रिएक्शन चवंदा आहियूं। अच्छा, केमिकल रिएक्शन जीअं कार्बन हिकु एलिमेंट आहे, ऑक्सीजन सां रिएक्शन कंदो तो कार्बन डाइऑक्साइड। हाणे इन में कार्बन ऐं ऑक्सीजन के विच में पाण में ॻंढापो थियो। हाणे इन ॻंढापे खे असां केमिकल रिएक्शन चऊं था ऐं उन केमिकल रिएक्शन जे दौरान उन्हनि जी अंदरूनी बनावट तब्दील थी ऐं कार्बन डाइऑक्साइड ठही, जंहिं जूं ख़ासियतूं पुठियनि एलिमेंटनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। जहिड़ी तरीक़े सां हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन पाण में कीमियाई अमल कंदा त उन्हनि जी अंदरूनी बनावट तब्दील थींदी, उन्हनि जूं ख़ासियतूं तब्दील थींदियूं ऐं वाटर ठहंदी आहे। जहिड़े तरीक़े सां कार्बन ऐं हाइड्रोजन पाण में रिएक्शन कंदा ऐं उन्हनि जी अंदरूनी बनावट तब्दील थींदी, उन्हनि जो स्ट्रक्चर तब्दील थींदो, कीमियाई अमल कंदा ऐं मीथेन ठाहींदा। जहिड़े तरीक़े सां सोडियम ऐं क्लोरीन पाण में अंदरूनी तौर ते ॻंढापो आणींदा, एडिशन थींदो ऐं उन्हनि जूं अंदरूनी बनावटूं तब्दील थींदियूं त उनखे असां केमिकल रिएक्शन चवंदासीं ऐं उन जे एंड में हू लूणु ठाहींदा जंहिंखे असां सोडियम क्लोराइड चवंदा। अहिड़े तरीक़े सां हज़ारे करोड़े केमिकल रिएक्शन्स थींदा आहिनि जंहिंमें शयुनि जूं अंदरूनी बनावटूं तब्दील थींदियूं आहिनि ऐं उहे नयुनि शयुनि खे जनम ॾींदा आहिनि। त असां ईअं चई सघूं था कि कीमियाई अमल अहिड़ो अमल हूंदो आहे जंहिंमें ॿ या ॿिनि खां वधीक शयूं टुटंदियूं आहिनि या जुड़ंदियूं आहिनि, पर उन्हनि जूं अंदरूनी बनावटूं तब्दील थींदियूं आहिनि, उन्हनि जूं ख़ासियतूं तब्दील थींदियूं आहिनि ऐं नयूं शयूं ठहंदियूं आहिनि। हाणे कीमियाई अमल खे असां हमेशह हिकु शॉर्ट हैंड मुख़्तसिर नमूने खां लिखण जी कोशिशि कंदा आहियूं। उन तरीक़े खे असां कीमियाई इक्वेशन चवंदा आहियूं। फॉर एग्जाम्पल, कार्बन जॾहिं ऑक्सीजन सां रिएक्शन कंदो त कार्बन डाइऑक्साइड ठाहींदो। इनखे असां कीमियाई इक्वेशन में लिखंदासीं त कार्बन रिएक्शन कंदो प्लस ऑक्सीजन सां एरो ॾींदासीं ऐं आख़िर में कार्बन डाइऑक्साइड कंदासीं। हाणे इन अमल खे असां चवंदासीं कीमियाई मसावा या कीमियाई केमिकल इक्वेशन। अच्छा, जीअं हाइड्रोजन रिएक्शन कंदी ऑक्सीजन सां ऐं वाटर ठाहींदो, हाइड्रोजन रिएक्शन कंदो ऑक्सीजन सां ठाहींदो वाटर, कार्बन रिएक्शन कंदो हाइड्रोजन सां ठाहींदो मीथेन, सोडियम रिएक्शन कंदो क्लोरीन सां ठाहींदो लूणु, साल्ट। इनखे इंग्लिश में असां ईअं लिखंदा आहियूं, when carbon reacts with chlorine it forms salt। इन जे लाइ असां कार्बन प्लस, हाणे प्लस खे हमेशह रिएक्ट्स करे शो कंदा आहियूं ऐं एरो जे लाइ असां हमेशह प्रोड्यूस, यील्ड या फॉर्म जो वर्ड यूज़ कंदा आहियूं ऐं जॾहिं जेका शइ ठहंदी आहे उन जो नालो वठंदा आहियूं। जीअं सोडियम reacts with chlorine produced salt।
हाणे जॾहिं केमिकल इक्वेशन ते अचूं था त केमिकल इक्वेशन जा ॿ हिस्सा हूंदा आहिनि। पहिरियों हिसो जंहिंखे असां चवंदा आहियूं रिएक्टेंट ऐं एरो खां बाद वारो हिसो। हिकु एरो खां पहिरीं वारो हिसो जंहिंखे असां चवंदा आहियूं रिएक्टेंट अमल कंदड़ आमिल, ऐं एरो खां बाद वारो हिसो जंहिंखे असां चवंदा आहियूं पैदावार या प्रोडक्ट। हाणे अमल कंदड़ हिसो जेको आहे जंहिंखे आमिल चऊं था उहो हमेशह पाण में पंहिंजी कंपोज़िशन चेंज करे पैदावार ठाहींदो आहे। इहो ज़रूरी न आहे त रिएक्शन हमेशह ॿ शयूं पाण में मिली करे हिकिड़ी शइ ठाहे, पर ईअं बि थींदो आहे त हिकु शइ टुटी करे ॿ शयूं ठहंदियूं आहिनि, या शयूं जेके आहिनि उहे केमिकली तौर ते ॿ ग्रुप पाण में चेंजिंग करे ॿ ॿियूं शयूं ठाहींदा आहिनि। इहो असां पढ़ंदासीं केमिकल अमल जे क़िस्म। अच्छा, हाणे जेकॾहिं असां केमिकल इक्वेशन खे ॾिसूं त केमिकल इक्वेशन जे कॾहिं कॾहिं असां केमिकल प्रोडक्ट रिएक्टेंट या प्रोडक्ट जे अॻियां को डिजिट लॻाईंदा आहियूं, जंहिंखे चवंदा जीअं 2, 4, 6। हाणे जेके डिजिट पहिरीं कंहिं बि मालिक्यूल खां या फार्मूला यूनिट खां पहिरीं लॻंदा आहिनि उनखे असां चवंदा आहियूं कोएफिशिएंट, ऐं उन प्रोडक्ट खे हेठां कुझु निशानियूं ॾेई करे असां ज़ाहिर कंदा आहियूं। जीअं सोडियम जे लाइ ब्रैकेट में असां लिखंदा आहियूं S, क्लोरीन जे लाइ असां ब्रैकेट में लिखंदा आहियूं G, वाटर जे लाइ असां ब्रैकेट में लिखंदा आहियूं L। त S जो मतिलबु हूंदो आहे सॉलिड, L जो मतिलबु हूंदो आहे लिक्विड, ऐं G जो मतिलबु हूंदो आहे गैस। इन पार्ट खे असां सबस्क्रिप्ट चवंदा आहियूं। उन खां अलावा कॾहिं कॾहिं असां AQ जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। AQ जो मतिलबु हूंदो आहे अक्वस सॉल्यूशन, यानी उहा शइ जेका तव्हां ज़ाहिर करे रहिया आहियो उहा डिज़ोल्व थियल आहे, हल थियल आहे, ॻरियल आहे पाणीअ में। ठीकु आहे। उन खां अलावा जॾहिं बि असां केमिकल इक्वेशन खे बैलेंस कंदा आहियूं त उन जे कोएफिशिएंट खे तब्दील कंदा आहियूं ऐं इक्वेशन खे बैलेंस कंदा आहियूं। जॾहिं असां केमिकल इक्वेशन खे ॾिसंदासीं त केमिकल इक्वेशन ॿिनि या टिनि मक़सदनि जे लाइ लिखी आहे। पहिरियों मक़सदु त केतिरा एटम या मालिक्यूल पाण में रिएक्शन कनि था ऐं केतिरा एटम या मालिक्यूल पैदा थियनि था। ॿियो त जेको केमिकल अमल आहे उहो कहिड़े क़िस्म जो आहे। टियों त उन केमिकल अमल में अमल कंदड़ शयुनि जी स्टेट कहिड़ी आहे, आया उहा सॉलिड आहे, लिक्विड आहे या गैस आहे, या अक्वस आहे, नॉन अक्वस आहे। त अहिड़े तरीक़े सां इहा केमिकल इक्वेशन ज़ाहिर कंदी आहे त केतिरा मालिक्यूल आहिनि ऐं अमल कंदड़ शयुनि जी जेकी हालत आहे उहा कहिड़ी आहे। इंशाअल्लाह नेक्स्ट क्लास में असां पढ़ंदासीं त केमिकल इक्वेशन खे बैलेंस कहिड़े तरीक़े सां कबो आहे। सो अॼु असां पढ़ियो केमिकल अमल छा आहे, कीमियाई अमल छा आहे। कीमियाई अमल उहो अमल आहे जंहिंमें कीमियाई तब्दीली अचे। कीमियाई अमल खे हमेशह कीमियाई इक्वेशन में ज़ाहिर कबो आहे। कीमियाई इक्वेशन जा ॿ पार्ट हूंदा आहिनि, हिकु आमिल ऐं ॿियो पैदावार रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट। कीमियाई इक्वेशन ज़ाहिर कंदी आहे त कहिड़ियूं शयूं अमल कनि थियूं ऐं कहिड़ियूं शयूं पैदा थियनि थियूं, केतिरा मालिक्यूल अमल कनि था ऐं केतिरा मालिक्यूल या एटम पैदा थियनि था। उन खां अलावा इहो ॿुधाईंदो आहे त कहिड़ी हालत में उहे शयूं अमल कनि थियूं ऐं कहिड़ी हालत में पैदावार ठहे थी। थैंक यू।